जीअं असांजे हिन मुल्क जे अंदरि करप्शन करे आख़िरी ॾहे में उमिरि ते था वञूं, जी इहो तव्हांखे रमज़ानुल मुबारक जो को बि असरु कोन थींदो। ऐं यादि रखी छॾनि उहे माण्हू जेके हिन ईज़ाइण जा केतिरा ई अदी तरीक़ा हूंदा आहिनि, जी ख़िदमतुनि जा बि केतिरा ई अंदाज़ हूंदा आहिनि। कॾहिं कंहिंखे वञी जिस्मानी तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे, लेकिन अमीर काइनात जो हिकु अज़ीम ख़ुतबो आहे, मौलाए काइनात अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम उन ख़ुतबे में चवनि था, वॾे में वॾो इंसानियत खे ईज़ाइण इहो आहे त उन खे माली तौर ते मफ़लूज करे छॾियो, अल्लाह अकबर। उन जे वसीलनि ते कब्ज़ा करे छॾियो। ऐं असां उन पीह मां गुज़रियूं था पिया। रोज़ो असां ज़रूरु रखूं, लेकिन जेको रोज़े जो आफ़ाक़ी पैगाम आहे उहो असांजे आलमनि ते बि फ़र्ज़ु आहे ऐं असांजी पब्लिक ते बि फ़र्ज़ु आहे। बाक़ी जेकॾहिं केरु ईअं चवे त बाबा 40 ॾींहं रोज़ा रखंदव ऐं इबादतूं कंदव ऐं तव्हां जन्नत वेंदव, त शायदि हू अहमकनि जी जहन्नम में थो रहे। छो इबादतूं पहचाइनि हा जन्नत, त पोइ इब्लीस खे पहचाइनि हा। वाह वाह। इबादतूं न आहिनि पहचाईंदियूं हुन जे अमुर जे आॾो। हू जेकॾहिं चवे थो त ही मुंहिंजी मख़लूक ते रहम कयो, मुंहिंजी मख़लूक सां बहितर थी हलो, त माण्हुनि जी ख़िदमत ऐं बहितरीन दग जन्नत जो आहे, जेको जी अव्हां जो सवाल।